जैमसाबाद सां तालुक़ रखंदड़ ॿिन्ही जॻहनि खां माज़ूर नौजवान ख़ुशहाल माली पंहिंजी माज़ूरी खे शिकस्त ॾेई महिनत मज़दूरी करे घर जो ॻाॾो हलाए थो। नौजवान ख़ुशहाल माली जैमसाबाद ऐं उमरकोट जे घिटनि में होका ॾेई खंड सां तयारु थियल लज़ीज़ लच्छी खपाए रोज़ानी 400 खां 500 रुपया दिहाड़ी कमाए थो। नौजवान ख़ुशहाल चवे थो त पेर न आहिनि त छा थियो, दिमाग़ ऐं हथ सलामत आहिनि, तइलीम बि आहे त पिनी पेट पारण खां मज़दूरी बहितर सम्झां थो। नौजवान ख़ुशहाल नौकरी बाबति पुछल सवाल ते चवे थो त मूं केतिरा ई दफ़ा अप्लाई कयो आहे पर हिते को बि आसिरो कोन्हे, तंहिं करे कंहिं आसिरे ते लॻण बजाए पंहिंजी मदद पाण मज़दूरी कयां पियो। पिनण खे पेशो बणाईंदड़ माज़ूरनि बाबति नौजवान ख़ुशहाल चवे थो त हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबि माज़ूर मजबूर थी पिननि पिया। माज़ूरनि खे हौसले जी ज़रूरत आहे। हुकूमत खे घुर्जे त माज़ूरनि खे नौकरियूं नथा ॾियो त कुझु सहायता कयो जीअं पंहिंजी मदद पाण कमाए सघनि। कैमरामैन टीम सां गॾु आज़ाद लाल हुसैन, सिंध दीप न्यूज़, उमरकोट।